सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम जी है असा कोई बिजनेस करना, कोई ऑफिस खोलीदा, कोई जॉब करना, या कोई कदे पे जो घर बनाईंदा। जॾहिं असां बिजनेस खोलींदा तो उन्हीं वक्त असांजी सोच छा हूंदी आहे, असां सिर्फ़ु उन सोच खे ॾिसूं भई असां बिजनेस खोलींदासीं, असांजे घर में सुख समृद्धि ईंदी, मान शान वधंदो, असांजे घर में खुशहाली ईंदी, ॿार वग़ैरह सभु कुझु बहितर थींदा, असांजी ज़िंदगी सुख सां गुज़रंदी, असां बहितर नमूने हलंदासीं। असां जॾहिं बि कोई बिज़नेस खोलींदासीं या घर बनाईंदासीं, सभु चङियूं चङियूं ॻाल्हियूं सोचे करे उन में हिकु ख़राबी कोन हूंदी। असां कॾहिं सोचींदासीं भई जॾहिं मां बिज़नेस खोलंदुमि सभु बिज़नेस हलंदो, उनखां बाद मां अयाशी कंदुमि, जीअं वणंदो तीअं कंदुमि, जीअं कंहिंखे रोंदींदुमि, जेको आयो हर पाप कंदुमि, जेको वणंदो गुनाह कंदुमि, जीअं वणंदो तीअं हलंदुमि। इहो सोचे करे कॾहिं बिज़नेस कयो आहे? जॾहिं असां बिज़नेस खोलींदासीं असांजी सोच तमामु बहितर हूंदी, पंहिंजे लाइ, ॿारनि जे लाइ, पंहिंजे शान मान लाइ, दान पुण्य लाइ, सुख समृद्धि लाइ, ख़ुशी खुशहाली लाइ। जॾहिं असां पंहिंजो घर बनाईंदासीं तॾहिं बि असांजी सोच हूंदी मां सुखियो रहंदो, ॿार ख़ुशि रहंदा, बहितर रहंदा, असांजे घर में मंदरु हूंदो, पूजा पाठ हूंदी, सभु तरीक़े सां हलंदासीं, सलीक़े सां हलंदासीं। असांजे घर जो शान मान हूंदो, हर इज़त हूंदी, मान मर्यादा हूंदो, हर को असांखे घर खे चङी नज़र सां ॾिसंदो। असां पंहिंजे लाइ, ॿारनि जे लाइ, घर जे लाइ, परिवार जे लाइ, पंहिंजी उथी वेठी लाइ केतिरे बहितर सोच रखी करे पंहिंजो ख़ूबसूरत घर बनाईंदा। जॾहिं बि असां कोई नओं कमु कयूं उन वक़्तु जेका असांजी सोच हुजे उन खे असां हिकिड़े पने ते नोट करे छॾियो। नदी केतिरो मुंहिंजो शान मान वधंदो, छा थींदो, केतिरो मां सुख समृद्धि चाहियां थो, जेके जेके बि असांखे ऐं जेको बि लिखंदासीं तक़रीबन असांजूं सभु पॉज़िटिव पॉइंट्स हूंदियूं, कोई हिकु नेगेटिव न हूंदी। असां बहितर सोचे करे पंहिंजो बिज़नेस करणु थींदा आहियूं, असांजी अखियुनि खे उहो भाईंदो बि आहे। करे करे असांजे घर जा वाइब्रेशन्स एतिरा बहितर हूंदा आहिनि, एतिरा चङा हूंदा आहिनि जे उनजी दीवारुनि, दरनि ऐं छत मां बि हिकिड़ी ख़ुशबू या सुगंध ईंदी आहे, असांखे आनंद मिलंदो। दीवार में ॾिसंदा रहंदा आहियूं त मुंहिंजो कोई घर आहे। इंसान त पंहिंजी जॻह ते जेको सामान रखियो हूंदो आहे उन मज़ा बि असांखे ख़ुशबू ईंदी आहे। कॾहिं कॾहिं असांखे एतिरो त बहितर लॻंदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। पर जीअं असां थोरा वधंदा अॻिते ईंदा उन खां बाद करे करे असांखे डगमगाहट लॻंदी आहे, कॾहिं कॾहिं नेगेटिविटी अचणु शुरू थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं डगमगाहट अचणु शुरू थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं घर में उबता ख़्याल अचणु शुरू थी वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं कंहिंजो मुंहुं खुलणु शुरू थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं तनाव या टेंशन पैदा थींदो आहे। शुरू में सभु कुझु बहितर हूंदो आहे, लेकिन उन खां बाद डगमगाहट जॾहिं ईंदी आहे उनजो कारण इहो हूंदो आहे छाकाणि त जेका चीज़ असां शुरू कईसीं असां उतो कुझु न कुझु लड़खड़ाया हूंदासीं। असां सोचियो हूंदोसीं घर बनाईंदासीं, असां ॿारनि सां सुखी जीवन, बहितर अंदाज़, बहितर चङे नमूने गुज़ारियो हूंदोसीं। जॾहिं असांजे घर में दुख अचणु शुरू थियो हूंदो, माना असां हूंदो पंहिंजी मनमानी शुरू कॾहिं खाधे में, किथे पीते में, किथे दोस्ती में, कॾहिं अकेला वेही करे करणु शुरू कयो हूंदोसीं, यानी असां पंहिंजे लक्ष्य को भिटकिया हूंदासीं या उनको थोड़ा लड़खड़ाया हूंदासीं।
छाकाणि जॾहिं असां बिज़नेस खोलियोसीं उन वक़्तु असां ईअं कोन चयोसीं जॾहिं मां बिज़नेस खोलींदुमि मूंखे मिलंदो त मां पंहिंजी मनमानी कंदुमि, जेको वणंदुमि खाईंदुमि पीअंदुमि, पंहिंजे ॿारनि जी परवाह बि न कंदुमि, जेको हूंदो मां पंहिंजी मर्ज़ी सां हलंदुमि। इहो असांजे बिज़नेस में लिखियो न हूंदोसीं, या वरी अॻु में लिखी छॾूं त मूंखे हे करिणो आहे, उन वक़्तु असां लिखंदा बि न, उन वक़्तु असांजो ख़्याल बि न हूंदो मां इहो कंदुमि। यानी असांजो पेर जेको पंहिंजे लक्ष्य तरफ़ वधियो उहो लड़खड़ाए करे कंहिं ॿिए पासे हलियो वियो, उहो कंहिं ॿिए तरफ़ हलियो वियो। असां जॾहिं घर पंहिंजो बणायोसीं असां जो सभु प्यार सां मोहबत सां सुकून सां रहंदासीं, एतिरो बहितर रहंदासीं, लेकिन घर बनाइण खां बाद असां कॾहिं हिक ॿिए जी मानहानी कई हूंदी, हिक ॿिए खे उबता जवाब ॾिना हूंदासीं, हिक ॿिए लाइ ग़लति भाव पैदा कयो हूंदोसीं, असांजा पेर लड़खड़ाया त पोइ लड़खड़ाईंदा वेंदा आहियूं, पोइ सभु कुझु लड़खड़ाईंदो वेंदो आहे। यानी जॾहिं असां कंहिं चीज़ खे बहितर अंदाज़ सां शुरू कंदा आहियूं त पोइ इहो भाग नसीब असांजी सोच उन सचे साईं जी मालिक जी रहमत कृपा करुणा सभु असांजे अचणु शुरू थींदी आहे। वो जॾहिं तव्हांजी सोच बहितर आहे, तव्हां सभु कुझु चङो करणु चाहियो था, सभु कुझु बहितर करणु चाहियो था, उहा असांखे आशीर्वाद मिलंदी आहे। ऐं जीअं बहितर सोच जी असांखे आशीर्वाद मिलंदी आहे असां हिकदमि वधणु शुरू थी वेंदा आहियूं। लेकिन जॾहिं आशीर्वाद ऐं रहमत सां मिलियल भाग क़िस्मत ऐं नसीब असांखे मिलंदो आहे, जॾहिं असांजो उहो दुरुपयोग कंदा आहियूं, ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं, त पोइ इहो जेका आशीर्वाद रहमत भाग असांखे मिलंदो आहे पंहिंजी सोच जो, उन मालिक जी रहमत जेका असां अरदास कंदा आहियूं, उहो चवंदो आहे मां तोखे भाग ॾिनो चङे नमूने, बहितरी लाइ, चङाई लाइ, ख़ुशी लाइ, ख़ुशहाली लाइ, इज़त शान मान लाइ, मालिक जी रहमत लाइ, दान पुण्य लाइ, बहितर लाइ। लेकिन तूं त मूंखे पंहिंजो पाण खे पंहिंजी जॻह ते मुंहिंजी रहमत खे बि, आसीस खे बि, भाग खे बि तूं उबतो करणु शुरू करे छॾियो। उन सां न सिर्फ़ु तुंहिंजी बदनामी थिए थी पर मुंहिंजी बि बदनामी करे थिए थी, जेका मुंहिंजे करे ई तोखे थिए थो। ऐं पोइ उते असांजो भाग डगमगाइणु शुरू थींदो आहे। असांजी सोच जीअं डगमगाईंदी आहे, कर्म जीअं डगमगाईंदा आहिनि, अमल जीअं डगमगाईंदा आहिनि, असांजो जीवन डगमगाइणु शुरू थी वेंदो।